वफा जैसे जखे गिरहड़ लगिया। आसिफ तू मूंखे हिते छो घुरायो आहे आसिफ? आखिर मुझे कहिड़ो ॾोह आहे नीलो जो तूं मूंखे अकेलो करे छॾियो आहे? को ॾोह न आहे तुंहिंजो, बस तू ईअं सम्झ मां तुंहिंजे नसीब में न आहियां। ऐं अकेलो रहण हाणे असांजो मुक़दर आहे। मां नथो मञाणे मुक़दर खे जेको असांजे प्यार जे रंगनि खे विरहाइण हाणे। तू पागल त न आहे? हा पागल ई त आहियां, तॾहिं तुंहिंजे दिलि जे पागल खाने में रहण थो चाहियां हमेशह हमेशह लाइ। उफ मुंहिंजा ख़ुदा, तू सम्झण जी कोशिश छो नथो करे आसिफ? वक़्तु असांजे विच में मजबूरनि जी दीवार बीहारे छॾी आहे। उहा कहिड़ी दीवार आहे नीलो? आसिफ मां नथी ॿुधाए सघां, पर मां ॿुधण थो चाहियां उहा मजबूरी, जीअं असांजी मोहबत खे सुकल पन बणाए रोलाक हवाउनि जे हवाले करे छॾियो आहे। ॾिस आसिफ, मां हिकु नर्स आहियां ऐं नर्स जी ज़िंदगी हिन मुआशिरे में कफ़न में विड़ियल हिकु ज़िंदा लाश वांगुरु हूंदी आहे। इन ई ज़िंदा लाश में ई मुंहिंजी ज़िंदगी साह खणी रही आहे। तोखे कीअं सम्झायां जंहिंमें तुंहिंजी ज़िंदगी साह खणी रही आहे उन में केतिरियूं ई ॿियूं ज़िंदगियूं साह खणी रहियूं आहिनि। मां तोखे त छॾे सघां थी पर उन्हनि खे न। जीअण दे मूंखे अहिड़ी ज़िंदगी, जीअण दे मूंखे। मामा तव्हांजा ॾींहं कीअं गुज़रिया? रियली आई मिस यू। ॾाढा सुठा ॾींहं गुज़रिया पुट, पर तुंहिंजी कमी हर जाइ ते महसूस पे थी। मामा तव्हांजी शाइरी कीअं रही? जिथे तुंहिंजो पप्पा हूंदो पुट उते शाइरी दूर थींदी। डियर सन, कूड़ थी ॻाल्हाए तुंहिंजी मामा। सॼो किताब लिखी आहे, सॼो किताब। रियली गुड मामा। ऐं हुन किताब जी अर्पणा तुंहिंजे नाले हूंदी पुट। बसन उते मूंसां वाइदो करे आई आहे त अर्पणा तुंहिंजे नाले कंदुसि। अजायो ख़ुदकश हमला न कयो, इहो किताब मुंहिंजे पुट जे नाले हूंदो। मामा हिकु ॻाल्हि करणी आहे तव्हां सां। कहिड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजा पुट? मामा तव्हांजे वञण खां पोइ हिकु छोकिरी मुंहिंजी लाइफ में आई आहे ऐं मूंखे पसंदि बि आहे। मां उन सां शादी करणु थो चाहियां। शादी? ज़िंदगी जो एॾो वॾो फ़ैसिलो तूं एतिरे वक़्त में करे छॾियो? हा मामा, हू मुंहिंजी ज़िंदगी आहे, बसि तव्हां ॿिन्हिनि खे उन्हनि ॾांहुं हलणो पवंदो। सोची छा पई, खुरम जी इहा छोकिरी ज़िंदगी आहे। भला खुरम जी ज़िंदगी खां मथे ॿी का शइ आहे छा? ठीकु आहे, पर छा मामा? पर फाइनल फ़ैसिलो मुंहिंजो हूंदो। मंज़ूर आहे मूंखे। मां सम्झां थो त तव्हांजो फ़ैसिलो हा में ई हूंदो। असलम बेखबर विस्की पीने में मज़ो अचे थो। केड़ी को ॻाल्हि करी यार, असल सफ़ा रॉकेट बणाए छॾियो अथसि। ईअं न? बिल्कुलु। हिकिड़ी ॻाल्हि चवां पर ॿुधणी पवंदई। चयो असलम, ॿुधां थो। इंग्लिश विस्कीअ में न मज़ो ई पंहिंजो अथई बाक़ी। वॾा माण्हू त पीअंदा ई इंग्लिश विस्की आहिनि। मतिलब त मां अॼु खां पोइ वॾो माण्हू आहियां न। ॿियो न त इन्हीअ में कोई शक आहे? जियो जियो जुमान जियो। चङो इहो हथ त मूंखे ॾे। जे वठ पर चक न पाइजे।
जिमन कुत्तो थोड़ी आहियां जो चकू पाईंदो साईं, माण्हू आहियां माण्हू, चुम्मी ॾींदो साईं चुम्मी। हाँ हाँ चुमी भली रे। यू आर ग्रेट जिमन, यू आर ग्रेट। चङो हाणे असांजो मूड पियो थिए। जिमन तोखे कंहिं रोकियो आहे छा? हलियो वञ। चङो तूं इहो पेक त ख़तम कर। ही पेक चओ हाणे ॿी ॻाल्हि करे त ख़तम थी वियो। ॿियो पेक ठाहे। ठही वियो, ॿी ॻाल्हि कर। मां थी अचां? ओके ओके माय डियर, गो। मूंखे हिन शहर जो वॾो माण्हू थियणो आहे। जीअं हर मर्द जी कामयाबीअ पुठियां औरत जो हथ हूंदो आहे, अहिड़ी तरह मुंहिंजी कामयाबीअ पुठियां ज़रका जो हथ हूंदो। जुमन सच चयो आहे। ज़रका ई उहा चाबी आहे जेका उन दरवाज़े जे ताले खे खोलींदी जंहिं पुठियां वॾा माण्हू रहंदा आहिनि। असलम ही वठ चाबी कार जी। हिन शहर जी पहिरीं सलामी। ये कार जी चाबी मतलब कार मुंहिंजी? बिल्कुल तुंहिंजी। जुमन यू आर एब्सोल्युटली ग्रेट। वीआईपी माण्हू आहे जुमन तूं। अॼु अख़बार में वॾे साईं जो बयान पढ़ियो में ॾाढी खिल आई। अरे हाणे ठहियो हिन मुआंडे खे खिल आई, पंहिंजी औकात त ॾिस। अबा जलाल हिनखे सम्झाइस छोरो त रुगो मूंसां विढ़े थो वेठो। तव्हां जिते बि गॾु हूंदा आहियो उते कुतनि वांगुरु पिया विढ़ंदा आहियो। चङो हाणे ॿुधाए त तोखे वॾे साईं जे कहिड़े बयान ते खिल आई? चई थी शहर में रोज़ माण्हू मरनि था, हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह? माण्हू माण्हू थी जलाइण जो कमु आहे, मूं त कोन माण्हू मारिया। सच त चए पियो वॾो साईं। हाणे ॿुधो ई न, डंदड़ा न कढजां। अबा जलाल मिलावट वधी वई आहे। हा यार, हाणे त फूक फूक सां तो दम निकिरे। सचो आई इन्हनि बिलनि खे असांजे सिहत जो ख़्याल ई कोन्हे, ॼण असां हिन मुआशिरे जो कोई हिसो ई न आहियूं। अड़े चरिया, किरण लॻल वजूद कॾहिं बि मुआशिरे जो हिसो न थी सघंदा आहिनि। तोखे कीअं सम्झायां जंहिंमें तुंहिंजी ज़िंदगी साह खणी रही आहे, उन में केतिरियूं ई ॿियूं
ज़िंदगी साह खणी रहियूं आहिनि। मां तोखे त छॾे सघां थी पर उन्हनि खे न। मूंखे माफ़ कजांइ आसिफ, मां रुगी तुंहिंजी दिलि न आहे टोड़ी पर तोखे मुकमिल टोड़ी छॾियो आहे। पर तूं छा थो सम्झें त मां का तो बिना मुकमिल आहियां? तोसां गॾु मां बि मुकमिल टुटी चुकी आहियां। मुंहिंजे ग़लति फ़ैसिले मूंखे पंहिंजनि ई नज़रनि मां किराए छॾियो आहे। मां केॾी न बदनसीब आहियां, पंहिंजे रत जे रिश्तनि खे लिताड़े अहिड़े माण्हू सां ज़िंदगी गुज़ारणु निकितसि जंहिंजो हर रूप हिकु ख़ूबसूरत ख्वाब हुयो। पर हाणे त उनजो हर रूप भवाइतो आहे। उनजो वजूद कुत्ते जो चक बणिजी पियो आहे। मां त ज़िंदा हुजण बावजूद लाश बणिजी वई आहियां। उफ जानू, हे तू मुंहिंजा कहिड़ा हाल ठाहे छॾिया आहिनि। जानू थोरो पंहिंजो पाण खे ठाहे, अहिड़ो ठाहे जो ॾिसण वारे जो वात गोदो थी वञे। जानू हीअ ॾिस चाबी, हिकु राति में नए मॉडल जी गाॾी। ऐं हा, अॼु राति जेका महफ़िल थींदी न, उन खां पोइ बंगलो या फ्लैट, छो त पार्टी वॾी आहे न। जानू तूं रोए पई? असांजा ॾुखिया ॾींहं ख़ुशियुनि में तब्दील पिया थियनि ऐं तूं पंहिंजा अहिड़ा हाल ठाहे वेठी आहीं। केॾो न बेग़ैरत आहीं तूं। मूंखे त हाणे पक थी वई आहे त तूं इंसान न आहीं पर कीड़नि सां भरियल उहो जानवर आहीं जंहिंखे ॾिसी सभु मुंहुं परे करे छॾींदा आहिनि। बकवास बंदि कर पंहिंजी। हट परे मूंखां, मूंखे त तुंहिंजे वजूद मां थप थी अचे। तूं मुंहिंजी मोहब्बत जो त क़त्ल कयो ई कयो आहे पर तूं मुंहिंजे वजूद ऐं पंहिंजी इज़त खे बि किरण हणी छॾी आहे। इज़त? कंहिंजी इज़त? छाजी इज़त? कहिड़ो दाग छाजी गिरण? ये सभु पैसे सां हीअं धोपिजी वेंदा आहिनि, हीअं जीअं दाग लॻल कपिड़ो सर्फ सां धोपिजी वञे। पर असलम दाग मुंहिंजे कपिड़े ते न, मुंहिंजे वजूद ते लॻो आहे जंहिंखे दुनिया जो को बि सर्फ धोई या मिटाई नथो सघे। ज़रका तूं सम्झण जी कोशिश कर। मां तोखे ऐं तुंहिंजे हिन घर खे हमेशा जे लाइ छॾियां थी। तूं हिन जन्नत जहिड़े घर खे हमेशा लाइ छॾे वेंदी? हा, इन जन्नत जहिड़े घर खे जंहिंखे तूं कोठो बणायो आहे। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, पोइ ही घर कोठो हुजे या जन्नत, तोखे हिन में ई रहणो आहे। हरगिज़ न। तूं छा सम्झो आहे औरत खे? छा उहो तुंहिंजे चवण ते तुंहिंजी ख़्वाहिश खे पूरो करण लाइ हिकु होटल जे कमरे में रखियल बेड जी ज़िंदगी गुज़ारे छॾींदी? तोखे अहिड़ी ज़िंदगी गुज़ारणी पवंदी, न त छा असलम? न त तोखे ज़मीन में वञणो पवंदो, हमेशा जे लाइ। न सम्झई? ज़बान थी हलाए। ॻाल्हियूं त घणियूं थी वियूं। असुल ॻाल्हि जे बाबति असां तव्हां वटि आया आहियूं। उमेद त मायूस न कंदव। तव्हां ॻाल्हि त कयो। ॻाल्हि इहा आहे त खुरम असांजो अकेलो पुटु आहे। आख़िर शादी त हिकु ॾींहुं करणी आहे न। सो खुरम जी कुंवार ॻोल्हींदे तव्हां वटि अची पहुता आहियूं। असांखे नीलम धीअ जो रिश्तो घुरिजे। तव्हांखे असांजे घर जो रस्तो कीअं ॿुधायो? कंहिं बि कोन, असां गूगल ते सर्च करे ॾिठो आहे। खुरम सुठो छोकिरो आहे। अॼु खां पोइ नीलम तव्हांजी धीउ ऐं खुरम हिन घर जो पुटु आहे। मूंखे इहो रिश्तो मंज़ूर आहे। ओ मिठाई कढो त वात मिठो कयूं। तव्हांखे त शुगर आहे, तव्हां मिठो कीअं खाईंदव? पर अॼु
जी पुट जी खुशी में मिठो ज़रूर खाइबो पोइ ॿ टे टेबलेट खाई चाहींदासीं। तव्हां दुबई कॾहिं था वञो? वेंदुसि ॿिनि 4 ॾींहंनि में। भला पैसनि जो बंदोबस्तु थियो? थी वेंदो उहो बि। हिकु ॻाल्हि चवां मीरा शाह? चओ, कहिड़ी ॻाल्हि आहे? सुभाणे बबन साईं जी सालगिरह आहे। मौक़ो सुठो अथई, वञी माफ़ी घुरेसि, तुंहिंजी सभु ग़लतियूं माफ़ थी वेंदियूं। ग़लतियूं त ॾाढियूं कयूं अथमि शहरबानो, पर हाणे अहिड़ी ग़लती कॾहिं बि कान थींदी जंहिंसां मीरा शाह खे माफ़ी वठणी पए। मतलब त बचपन में पढ़ियो हुयुसि त हिक देव जो तोते में साह हुयो। शहज़ादीअ तोते खे मारियो त देव त ख़ुदि मरी वियो। मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झमि कोन मीरा शाह। शहरबानो, मां कुएं खे छॾे हाथीअ खे माराइण पे चाहियो शहरबानो, पर जेकॾहिं जबल खे माराया हा न त बबन छा हो न देव जी ख़ुदि ब ख़ुदि मरी वञी हा। भया मां सालगिरह ते कोन ईंदुसि। मीरा शाह, मूंखे भो आहे त किथे तुंहिंजे अंदर जो ज़हर किथे तोखे पाण खे न मारे छॾे। चाचू आंटी कौन ईंदी देर थी आई आ। हाँ दा अली सही पियो चए, वो कोन ईंदी, अचणो हुजे सां त सिधी अची वञे हा। भाभी वो ज़रूर ईंदी, वो वक्त जी पाबंद आहे, पर अॼु अलाए छो। ठीकु आहे, केक कटियूं था? न बबन बाबा न, भाभी वो सिर्फ बबन बाबा जी मेहमान ना है, वो असां सभिनी जी महिमान आहे, हिन घर जी महिमान आहे। अची वई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु। माफ़ कजो, मूंखे कुछ देर थी वई आहे। आई एम सॉरी। पर असां केक जा कटियूं न आहिनि। जेकॾहिं महिमान पूरा आहिनि त पोइ केक कटिजे। birthday to you. Happy birthday to you. वफा जैसे जखे गिरहण लगिया। सब्सक्राइब कयो
असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।